मदीने में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद आहे जी। पाण नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि। ईद जो ॾींहुं आहे। इमाम हसन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अची चवनि था नाना हाणे ईद अचण वारी बि आहे, जी। चवनि था नाना हर कंहिं वटि पंहिंजी सवारी मौजूदु आहे, आहा। असांखे सवारी खपे, असांखे सवार थियणो आहे। जी। त पाण फरमायो मस्जिद में त अचो मुंहिंजे कुल्हे ते वियो, मां तव्हांजी सवारी आहियां। सुभान अल्लाह। हिकिड़े पुट खे इमाम हसन मुश्तबा खे सॼे कुल्हे ते, इमाम हुसैन खे खबे कुल्हे ते विहारे हलणु लॻा। मस्जिद खां ॿाहिरि निकिता आहिनि सवारी ते सवार थी करे। उन्हनि चयो नाना ॿियनि जी सवारियुनि वटि मुहार बि आहे, लगाम बि आहे, असांजी सवारी वटि पर मां हे मुंहिंजी ज़ुल्फ़ूं आहिनि, इन्हनि खे हथ मिलो। अल्लाहु अकबर। हाणे हलणु लॻा। जीअं जो निकिता आहिनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾिसी चवनि था त निअमल मरकब, केॾी त सुहिणी सवारी आहे। नबी अकरम पाण सवारी थी आहिनि, हसन मुश्तबा इमाम हुसैन अलैहिस्सलाम हे सवार आहिनि। फरमाए त निअमल मरकब, केॾी त सुहिणी तव्हांजी सवारी आहे, वाह वाह तव्हांजो छा नसीब आहे, छा अज़मत, छा शान आहे तव्हांजी, एॾी अज़ीम सवारी तव्हांखे मिली आहे। पाण सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेमल राकिब, ही बि त ॾिसो त सवार केॾा ख़ूबसूरत आहिनि, केॾी अज़मत वारा, केॾी शान वारा सवार आहिनि। त जंहिंजे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सवारी बणिजी वञनि, उनखे हसन मुश्तबा चयो आहे। सुभान अल्लाह। अज़मत ऐं इल्म जो आलम इहो आहे, हसन मुश्तबा जो इल्म। जॾहिं हाकिम शाह मदीने आयो आहे ऐं इमाम हसन मुश्तबा सां मुलाक़ात कंदे हुन चयो त तव्हांजा बाबा बि वॾा वॾा दावो कंदा हुया त सलूनी सलूनी क़बलन तफ़क़िदूनी, और को आसमान जे रास्तनि खां ईअं वाक़िफ़ न आहे जीअं अली ज़मीन ऐं आसमान जे रास्ते, को ज़मीन जे रास्ते खां एॾो वाक़िफ़ न आहे जीअं अली आसमान जे रास्ते खां वाक़िफ़ आहे। छा तव्हां वटि बि उहो इल्मु आहे? फरमायो हा, जेको इल्मु मुंहिंजे बाबे वटि हुयो सॼो मूं वटि आहे, मां हुनजो वारिस आहियां, इल्म में बि वारिस आहियां। फरमायो त हे ॿुधायो हीउ जेको खजियुनि जो वणु आहे इन में घणी खजी लॻल आहिनि, घणी खारकूं आहिनि, वण में घणी खारकूं आहिनि। इमाम जे पोयां खजीअ जो वणु हुयो। जी जी। इमाम गर्दन घुमाए करे न ॾिठो त छा आहे, उते ॿी फरमाए हिन में 4004 खजियूं आहिनि, 4004। हे दावो इमाम जो अची वियो साम्हूं। हुन चयो ठीकु आहे, तव्हां चयो 4004। ख़ादिम खे नौकर खे हुकुम ॾिनो त घणो हिनखे घणी आहिनि, गणण लॻो, गणंदे हुन चयो 4003। अच्छा, हेॾो क़रीब अची वियो अदद, त 4003 बि सही आहे। इमाम जन फरमायो न, इनखे चयो खजी पाण ॿाहिरि कढे थो या मां हुकुम ॾियां खजी पाण ॿाहिरि अचे। अल्लाहु अकबर, पाण ॿाहिरि अचे। सुभान अल्लाह। इख्तियार जी जी। ये नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि ते पत्थर कलमो पढ़ियो आहे। को तसव्वुर करे सघे थो? पत्थर बि कलमो पढ़ंदो आहे। हज़ार मौजज़ात मौजूद आहिनि। जी। त शर्मिंदा थी वियो, पंहिंजे खीसे में खजी कढी ॿाहिरि 4004 पूरी थी वई। सुभान अल्लाह। हुन चयो वाह तव्हांजो छा इल्मु आहे। फरमाई जॾहिं मां चए छॾियो त एतिरी आहिनि त एतिरी थियणु खपे। ही अली इब्न अबी तालिब जो पुटु आहे, नबी अकरम जो नवासो आहे। हे सीरत मुस्तफ़ा जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको अॻिते वधी रहियो आहे। सुभान अल्लाह। क़िबला तव्हां बहितरीन इरशाद फरमायो, छो त असीं मौला अली अलैहिस्सलाम जन लाइ बि ॿुधंदा आहियूं त उन्हनि खे केतिरो न इल्मु हो ऐं हू पाण दावा कंदा हुआ त मूंखां पुछो, ऐं उन्हनि खां हेॾा होॾा जा सवाल कया वेंदा हुआ त मां अॼु छा खाधो आहे, मुंहिंजी मौत कॾहिं थींदी, मां ख़ुशि कॾहिं थींदुमि, पर उहो इल्मु मौला अली अलैहिस्सलाम जन खां न वरितो वियो जेको हू चवंदो रहियो त पुछो मूंखां।